जेके बि हिते JEST ऐं ECT जे प्लेटफॉर्म जे ते असां एहतजाज करे रहिया आहियूं। असांजो एहतजाज सिर्फ़ु इहो ई आहे त असां कुझु दोस्तनि थ्रू प्रॉपर चैनल बि अप्लाई कयो हो ऐं असां NTS उस्ताद आहियूं। पोइ वरी असां NTS PST मां JEST जेके 2018 में अपॉइंटमेंट थी आहे, असां रेगुलर पोस्टूं छॾे असां JEST कॉन्ट्रैक्ट ते आयासीं। असांजूं इंक्रीमेंटूं पहिरियां खणंदड़ हुआसीं PST में, जेके हिन दफ़े JEST में असांखे इंक्रीमेंटूं कोन मिलियूं आहिनि, न कोई असांखे वरी पे प्रोटेक्शन मिलियो आहे। जेको कानून मूजिबि असांखे पे प्रोटेक्शन ॾिनो वञे उहो पे प्रोटेक्शन नथो ॾिनो वञे। असांजी पघार घणी हुई PST में ऐं हिन JST में बेसिक पे घटि हुअण जे करे पोइ हिते हली वई आहे, जंहिंखे पे प्रोटेक्शन नथो मिले। असांखे पे प्रोटेक्शन बि ॾिनो वञे। सर असां जेको आहे IBA JEST ऐं ECT जेके 2018 में IBA यूनिवर्सिटी जे थ्रू जेको आहे अपॉइंटमेंट थिया, उन्हनि जी जेको आहे पोएं साल दिसंबर खां वठी इंक्रीमेंट जेको आहे सिंध गवर्नमेंट बंदि कई आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। जॾहिं त ॿियनि सभिनी कॉन्ट्रैक्ट मुलाज़िमनि खे शुरू खां वठी इंक्रीमेंट ॾिनी वई, असां साईं हिकु जेको आहे सरासर नाइंसाफ़ी कई पई वञे। असां हुकूमत सिंध खां जेको आहे मुतालबो था कयूं त असांखे असांजी इंक्रीमेंट बहाल कई वञे ऐं असांखे फौरी तौरु रेगुलर कयो वञे, न त असां हीउ जेको एहतजाज जो दाइरो आहे, असां जेको आहे कराची CM हाउस अॻियां धरणो हणंदासीं ऐं असां पंहिंजो जाइज़ हक़ वठी रहंदासीं। जी साईं। साईं, असां 2018 में IBA जी टफ टेस्ट पास करे 3800 खां वधीक JEST ऐं ECT उमेदवार कॉन्ट्रैक्ट ते भर्ती थियासीं। हाणे उन्हनि हिकिड़ो असांजे ऑर्डर में लफ़्ज़ लिखी छॾियो आहे रिम्यूनरेशन, जंहिंजो मतिलबु आहे मुआवज़ो। पघार बि त रिम्यूनरेशन ई हूंदी आहे न, उहा बि त मुआवज़ो हूंदी आहे कयल ख़िदमतुनि जो। त पोइ असांजी इंक्रीमेंट इहो हिकिड़ो लफ़्ज़ एजी सिंध वारनि जवाज़ बणाए करे असांजी इंक्रीमेंट बंदि करे छॾी आहे। सभिनी खातनि जे मुलाज़िमनि जेके बि कॉन्ट्रैक्ट मुलाज़िम आहिनि, तो इन खां अॻु में जेके असांजा टीचर्स कॉन्ट्रैक्ट ते हुआ उन्हनि खे इंक्रीमेंटूं ॾिनी वियूं। सिर्फ़ु असां सां माटेली मां वारो सुलूक कयो विया, छाजे करे असां वटि अक्सरत PhD होल्डरनि जी आहे, मास्टर होल्डरनि जी आहे ऐं MPhil होल्डरनि जी आहे। तमामु घणा महिनती असां जेको आहे जेके उस्ताद भर्ती थिया आहियूं, हींअर स्कूलनि में वधि खां वधि महिनत कयूं पिया। सभई साइंस टीचर ऐं आला तइलीम याफ़्ता आहियूं। असांजो मुतालबो आहे बिलाल भुट्टो ज़रदारी खां त तूं ऑक्सफर्ड जो पढ़ियल आहीं, ऑक्सफर्ड जूं पॉलिसियूं हिते खणी आ। उते जेका उस्ताद जी इज़त हूंदी हुई, हिते बि उस्ताद उहा इज़त लहणे थो, उस्ताद खे तज़लील कयो थो वञे। हाणे हिकिड़े खसी 1170 रुपए जी इंक्रीमेंट लाइ उस्ताद उस में रोडनि ते धिका बि थो खाए। त असांजो भरपूर खेसि मुतालबो आहे त महिरबानी करे असांजो हक़ ॾिनो वञे। जेकॾहिं असांजो हक़ न आहे त असांखे न ॾियो, जेकॾहिं सम्झो था त असांजो हक़ आहे त असांखे हक़ ॾिनो वञे।